मुहे जिया मां छा लिखी छा लिखा माशाल्लाह टोपी थे माशाल्लाह जिया मां काॾे थो वञे अबा? जीजा मुंहिंजी अम्मा उहो दोस्त होटल ते वेठा आहिनि वरी वेंदा उन्हनि सां चांहि वांहि पी करे वरी शाम जो मोटी ईंदुमि कमु त अहिड़ो को बि न आहे। पहिरियों मूंखे इहा पंहिंजी टोपी लाहे ॾे जेका एॾी ठही थी त मां इहा अलमारी में रखां, ठीकु आहे? इहा पाए करे होटल ते न वञ। छो अम्मा सभु पाईंदा आहिनि हिन में होटल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं हरू भरू अमड़ मुंहिंजी ज़िद कंदी आहे, ठीकु आहे छॾ भले। जी ॻाल्हि ॿुध, तव्हांखे इन्हनि शयुनि जी ॻणतियूं आहिनि, होटलनि जी ॻणतियूं आहिनि। टोपियूं पाए करे होटलनि ते वियो था, सिंधू दरिया उते खसिजे थो, उते तव्हांखे गैरत नथी अचे, बाक़ी होटल ते लाइ तव्हां चवां थी न वञ टोपी लाहे ॾे त तोखे हिते गैरत थी अचे। हा ईअं न अम्मा मुंहिंजी सिंधु पए सिंधु ॼाणनि असांजो छा वञनि पर जी मोटरसाइकिल तो मां चवां थी ख़बरदार सम्झी वञ, छो तूं सिंधी न आहीं? तोखे गैरत नथी अचे? असांजे सिंध में आई स्कूलनि मां न्यायूं खटिजनि थियूं, उते तव्हांखे गैरत नथी अचे, बाक़ी टोपियूं पाए निराण ते तव्हां वञी होटलनि ते वियो था, हिते तोखे गैरत वठे थी त टोपी नथो ॾे, बाक़ी जेका आहे ॾींहं ते हादसा थियनि था उते तव्हांखे गैरत नथी अचे। बसि अम्मा अॼु मुंहिंजी तूं अखि खोले छॾी आहे। अगरि जे अॼु खां पहिरियां कुझु बि सिंध ते थियो हे सिर तुंहिंजो पुटु उते ई उते ॾींदो। मुंहिंजी जीजर मां मूंखे दुआ करे छॾे अॼु सिंध ते होटल ते न पर सिंध जे कम जे लाइ उथंदुसि। इंशाअल्लाह अल्लाह कंदो ईअं ई थींदो, मुंहिंजो पुटु सिंध जी आवाम जे लाइ उथंदो इंशाअल्लाह।